अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ ख्वाजा नसीमुद्दीन नवीं ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर हम रिपोर्ट वां शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर जे गवर्नमेंट हाई स्कूल अहमदपुर खे हायर सेकेंडरी स्कूल अहमदपुर जो दर्जो समाजी अॻुवाणनि ऐं शहरियुनि जे कोशिश सां मिली वियो, पर तालीम खाते जे अमलदारनि जी लापरवाही सबबि इमारत मुकमल ज़बून बणिजी वई आहे, जंहिं करे इलाइक़े जे 100 खां वधीक ॻोठनि जे 1200 खां मथे शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻल आहे। उन सिलसिले में सिंधरंग न्यूज़ ऑफिशियल तरफ़ां उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई वई आहे, जेका नाज़रीन अॻियां पेश कजे थी। त बारिश खां पोइ हे स्कूल फुल्ली डैमेज करार ॾिनो वियो आहे ऐं तंहिंजे बावजूदि बि हिनखे पढ़ाई बंदि न कई वई आहे। के ॿार हेठि विहारे था पढ़ायूं, के काथे मक़सदु पढ़ाई हले थी। हीअ हाई स्कूल अहमदपुर आहे। हिते जी तमामु सूरत हाल ख़राबु आहे। बिल्डिंग जो तमामु ख़स्ता आहे, ख़राबु आहे। बिल्डिंग नाकारा थी चुकी आहे। ॿार वेचारा टेंट में खीमनि में वेही करे पढ़नि था ऐं जेको आहे सो सर्दी गर्मी आहे त उनखां अलावा मिसाल तौरु हाणे सर्दीअ जी मौसम हले थी। ॿार हाणे छा कनि, चौधारी हवा ॾकंदा ॾकंदा अचनि था ऐं ॿार कीअं टेंट में वेहनि। ॿारनि जी स्ट्रेंथ बि इलाही आहे, 30 40 50 ॿार वेठो आहे हिकु क्लास में ऐं उस्ताद बि माना हिकु ॿ उस्ताद क्लास में केतिरो पढ़ाए। पोइ उनजे करे सभिनि खे आला उहिदेदारनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे हिन स्कूल जो कुझु ख़ासि ख़्यालु कनि ऐं हिन स्कूल जे लाइ स्टाफ जेका ज़रूरत आहे ऐं बिल्डिंग जेको आहे सो ॾिनी वञे त जंहिं हीअ स्कूल सुठे नमूने सां रवां दवां थी करे हले। महिरबानी। स्कूलनि जी बिल्डिंग तमामु डैमेज थियल आहे। पढ़ाई ख़तमु कना कई आहे, पर असां इहा अपील कंदासीं त न फर्नीचर पूरो आहे, न छा क्लासनि जो बंदोबस्तु पूरो थियल आहे। मां सिंध हुकूमत खे इहा अपील कंदुसि, अमलदारनि वॾनि अमलदारनि खे इहा अपील कंदुसि त ख़ुदारा रहम करे हिन स्कूल खे अॻे वांगुरु साॻे स्टेज ते आणे पहुचाईंदा त संदन महिरबानी रहंदी, छो त हिन स्कूल जा काफ़ी शागिर्द वॾनि वॾनि उहिदनि ते पहुता आहिनि, जजनि ताईं पहुता आहिनि, डॉक्टरनि ताईं पहुता आहिनि, CS ऑफिसर थिया आहिनि। उहे असांजा शागिर्दनि जेके असां हिते पढ़ाया आहिनि। जेकॾहिं इहा ॻाल्हि न हुजे हा त इहे छो पढ़ाई न हुजे हा त छो इन उहिदे ते पहुचनि हा। मां इहा ई अपील वरी बि कंदुसि, ख़ुदारा रहम करे हिन स्कूल खे अॻे वांगुरु बहितर नमूने सुठे नमूने बनाईंदा त महिरबानी। असांजे स्कूल जेके तव्हां ॾिसो था त हीअ बिल्डिंग जेका लॻी ज़बून लॻी पई आहे, असीं ख़ौफ़ खां वेहूं कोन था। कुझु शागिर्द उस ते वेठा आहिनि त कुझु टेंटनि में वेठा आहिनि ऐं असांखे ॿियो त वेहण लाइ कुर्सियूं बि कोन आहिनि। असीं हाणे उस में त पढ़ूं, पर असांखे वेहण लाइ कुर्सियूं कोन आहिनि, के कुर्सियुनि जी बि असां वटि तमामु घणी खोट आहे ऐं असां उस्तादनि तमामु घणी जेका खोट आहे, उनजे करे असांजो पढ़ाई जेका तमामु घणी डिस्टर्ब थिए थी पई ऐं असांजी हुकूमत खे अपील आहे त असांखे उस्ताद ॾियनि ऐं असांखे बिल्डिंग ॾियनि ऐं असांखे वेहण लाइ कुझु कुर्सियूं बि ॾियनि त जीअं असां माना पंहिंजी तइलीम जारी रखी सघूं। असांजे स्कूल में केतिरा ई क्लास आहिनि जेके सभु डैमेज लॻा पिया आहिनि, उन्हनि में वेहण जहिड़ा क्लास आहिनि ई कोन। केतिरा ई क्लास हूंदा आहिनि, सुबुह जो उस में वेहंदा आहिनि। हाणे इहो छा गर्मियुनि में असां इहे क्लास ॿार वेही सघंदा? महिरबानी करे असां तव्हांखे अपील था कयूं त ऐं बिल्डिंग ॾिनी वञे महिरबानी। सिंध जेको असांजे तालुके में वॾो स्कूल आहे त उन में तमामु घणी बिल्डिंग डैमेज लॻी पई आहे, जंहिंजे करे ॿार तालीम हासिलु नथा करे सघनि ऐं माना इंसाफ़ ॾिनो वञे, असांजे स्कूल में बिल्डिंगूं नयूं कयूं वञनि ऐं असांखे तालीम सुठी मिले। छा ॿियनि जा ॿार जेके वॾनि ऑफिसरनि जा ॿार आहिनि उहे हिन स्कूलनि में नथा पढ़नि त छा आहे, असां ग़रीबनि जा ॿार त पढ़नि था न। उनजे करे असांजी मदद कई वञे। असां अपील था कयूं वॾनि ऑफिसरनि खे असांजी मदद कई वञे, असांजा स्कूल ठाराए ॾिना वञनि और असांखे पंहिंजे स्कूल में जेके बि कमियूं कोताहियूं आहिनि उहे पूरियूं कयूं वञनि। ख़ुदा हाफ़िज़। मां हेड मास्टर उस्ताद इरशाद अली कार अर्ज़ु थो कयां त असांजे स्कूल में क्लास सफ़ा कोन्हनि। असांजो स्कूल जेको आहे फुल डैमेज आहे, बिल्डिंग सफ़ा ज़बून हालत में आहे। अचे ॾिसो फुल डैमेज स्कूल आहे। असां जेको आहे शामियाननि में पढ़ायूं था ॿारनि खे, हिकिड़ो शामियानो अथऊं जंहिंमें 2 क्लास आहिनि, ॿिया छोकिरा सिरनि ते वेठा आहिनि, कुझु वरांडनि में वेठा आहिनि। ॾिसो तव्हां जेको आहे अहसासु कयो। असां वज़ीर आला जेको आहे सिंध सेक्रेटरी सिंध चीफ सेक्रेटरी जेको आहे सिंध, पंहिंजो वज़ीर तालीम जो गवर्नर साहिबु, डायरेक्टर साहिबु जेको आहे असांजो सभिनी खे हथ दॿाया ॿधी अर्ज़ु था कयूं त ख़ुदा हीअ बि तव्हांजो स्कूल आहे।
नाज़रीन, गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल अहमदपुर के उस्तादन ऐं शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। इलाइक़े वासियुनि अहमदपुर सुजाग फोरम ऐं समाजी अॻवाननि जो तालीम खाते जे अमलदारनि खां मुतालबो आहे त इलाइक़े जे अहम दर्सगाह खे हंगामी बुनियादनि ते इमारत तामीर कराए ॾिनी वञे त जीअं 1200 खां वधीक शागिर्दनि जो मुस्तक़बिल संवारजी सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।